हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु चोर हुओ, उन मरण वक़्तु पुट खे उपदेश ॾिनो त चोरी कीअं कबी आहे। सभु ढंग उन जा सम्झाए पछाड़ीअ जो खेसि इहो बि ॿुधायई त जिते सत्संग या कथा वार्ता थींदी हुजे उते कॾहिं भुलिजी मता वञे। अगरि लाचारी सां हुन हंधि तां तोखे मटणो पवे, लंघणो पवे त कननि में आङुरियूं विझी पोइ उन जॻह तां मटिजां। जीअं कुझु ॿुधण में न अचे, एतिरी इज़त उन चोर खे सत्संग जे प्रभाव जी हुई। ॼाताईं थिए त पुटु हिकु बि अखर ॿुधंदो त चोरी करणु छॾे ॾींदो। असांखे त एतिरी इज़त बि न आहे। सत्संग जी महिमा अपार आहे, जेका वेदनि पुराणनि ऋषियनि मुनियनि ॻाई आहे, शिव भॻवानु ॿुधाई आहे, ब्रह्मा लिखी आहे। भॻवानु कृष्ण पाण उद्धव खे वर्णन कई आहे ऐं भॻवानु रामचंद्र लक्ष्मण खे चई ॿुधाई आहे। ख़ैर, चोर त मरी वियो, संदसि पुटु बि पीउ जी पैरवी करे चोरियूं कंदो हुओ। हिकु ॾींहुं हिकु चोरायल सामान सर ते खणी गठड़ी सामान सिर ते खणी पे वियो त मैदान में कथा पे थी। उतां लंघियो त खेसि पीउ जी सिख्या यादि आई ऐं सत्संग जी आवाज़ न ॿुधण लाइ कननि में आङुरियूं विधाई। पर उन खां पहिरीं उन खां अवल के अखर ॿुधी वरिताई हुआईं त देवी देवताउनि जा पेर ज़मीन ते न लॻंदा आहिनि ऐं उन्हनि जो पाछो सायो बि न थींदो आहे। हिन इहा गठड़ी इहो सामान राजा जे खज़ाने मां चोरायो हुओ, खयो हुओ। इहा त खणी वञी घर में लिकायई, पर ॿियनि कंहिं सां गॾु हिन खे बि शक में गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं राजा पंहिंजा माण्हू मोकिलिया त हिन खे बि गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं राजा पंहिंजा माण्हू मोकिलिया त चोरी कीअं कई आहे त हिन खे बि शक में गिरफ़्तार कयो वियो, छो त संदसि हिन जो पीउ वॾो चोर हुओ। वज़ीर खे इन करे हिन में घणो शक पियो, पर को सबूत कोन हुओ हिन वटि। आख़िर घणे सोच वीचार खां पोइ वज़ीर ख़्यालु कयो त ही देवी जो पुजारी आहे, सो राति जो 8 बाहिनि वारे देवी जो रूप ठाहे उन वटि जेल जे कमरे में वियो। चोर हिन खे ॾिसी उन खे सचपुच देवी सम्झियो। वज़ीर उन रूप में खेसि चयो त तुंहिंजो पीउ मुंहिंजो पुजारी हुओ ऐं मूं खां वर घुरंदो हुओ। तूं बि उन जो पुटु आहीं ऐं मुंहिंजो बि प्रेमी आहीं, सो तूं बि वर घुर। सचपच ॿुधा त मां तोखे जेल मां बि छॾींदुसि। तुंहिंजे पीउ खे बि मूं घणे ई दफ़ा छॾायो हुओ। हू पको हुओ, सो सोचणु लॻो त मूं चोरी कान कई आहे। सो चवणु लॻो त मूं चोरी कोन कई आहे। देवी जे अवतार में जेको वज़ीर आयो, देवी जो वेशधारी जेको वज़ीर आयो, उन खे चवणु लॻो। वज़ीर ॾाढी कोशिशि कई, पर हू बि ॾिरदु रहियो। आख़िर चोर खे सत्संग में ॿुधल अखरनि जी अची यादगिरी पई ऐं यकदमि जाचणु लॻो त ॾिठाई त हिन जा पेर ज़मीन ते आहिनि ऐं हिन जे बदन जो सायो पाछो बि आहे। पक हुअसि त सत्संग जा वचन कॾहिं बि ग़लति न हूंदा ऐं देवी जे वेस में को ॿियो मूंखे भड़काइण आयो आहे। इन करे इन खां बि गहरो यकीन थी वियो ऐं गहरो थी चवणु लॻो, कॉन्फिडेंस सां चवणु लॻो त मूं चोरी असल कान कई आहे। आख़िर वज़ीर खे हिन जे मथां एतबार करणो पियो ऐं हिन खे छॾे ॾियण जो हुकुम कढायई। हिन चोर खे ख़्यालु आयो त सत्संग जे थोरनि लफ़्ज़नि मां मुंहिंजो हिन तरह छुटकारो कयो आहे, मुंहिंजो हिन तरह फ़ाइदो थियो आहे, सो छो न ज़रूरु मूंखे डेली वञी सत्संग ॿुधणु खपे। पोइ हू सत्संग करणु लॻो ऐं पाण खे सुधारे छॾियई। बुरा कर्मनि मां निकिरी वियो। सत्संग मां वॾा ठग, चोर, पापी ऐं खूनी बि सुधरी विया। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चओ जय सियाराम।